रीजनल डायरेक्टर महोत्सव थरपारकर मोहम्मद उमर पावर माण्हुनि जे मसइलनि ऐं शिकायतुनि जे हल लाइ अॼु सिविल अस्पताल डीपलो जो ओचितो दौरो कयो। इन अस्पताल जी मुख़्तलिफ़ वार्डन, लेबोरेटरी, ओपीडी समेत दवाउनि जे स्टोर जो मुआयनो करे उते मरीज़नि खे इलाज मुआलज जी मिलंदड़ सहूलियतुनि जो जाइज़ो वरितो। हिन मौक़े ते सिविल अस्पताल डीपलो जे मेडिकल सुप्रीडेंट रीजनल डायरेक्टर महोत्सव थरपारकर मोहम्मद उमर पावर खे तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। ॾिनल ब्रीफिंग ते रीजनल डायरेक्टर महोत्सव थरपारकर मोहम्मद उमर पावर पंहिंजे इत्मिनान जो इज़हार कंदे अस्पताल जे मसइलनि खे आला अख़्तियारनि ताईं पहुचाए हल करण जो यकीन ॾियारियो। हिन अस्पताल इंतज़ामिया खे सफ़ाई सुथराई, मच्छरमार स्प्रे कराइण ऐं मरीज़नि खे इलाज मुआलज जी बहितर सहूलियतुनि जी फराहमी समेत मरीज़नि सां दोस्ताणो माहौल रखण जूं पिण हिदायतूं कयूं। बाद में हुन सब जेल डीपलो जो मुआयनो कयो ऐं उते कैदियुनि खे मिलंदड़ खाद खुराक समेत जेल जे कानून मूजिबि मिलंदड़ सहूलियतुनि जो जाइज़ो वरितो। हुन मुख़्तियारकार डीपलो जी ऑफिस जो दौरो करे उते रेवेन्यू मामलनि जी जांच कई। बाद में रीजनल डायरेक्टर महोत्सव थरपारकर मोहम्मद उमर पावर टाउन कमेटी डीपलो में वञी उते मुलाज़िमनि जी हाज़िरी, बजट जे इस्तेमाल समेत ॿियनि इंतज़ामी मामलनि ते छंड-छाण कई। हुन हिदायत कई त शहर खे साफ़ सुथरो रखियो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची